अस्सलाम वालेकुम दोस्तों तव्हां हिक अहम खबर शेयर कंदा हलूं। दोस्तों जिते सिंध शोबीज़ सां ताल्लुक़ रखंदड़ माण्हुनि मुमताज़ मौलाई जे हक़ में बयान ॾिना आहिनि त उते ई निगत नाल बेचिप न रही, उहा भी मैदान में अची वई। निगत नाल मुमताज़ मौलाई जे बारे में चयो त मां हुन सां हिकु सुठो वक़्तु गुज़ारियो आहे। हूअ मुमताज़ मौलाई कीअं भी हुजे पर हू एक सुठी तबियत जो मालिक आहे। हू कंहिंसां भी कॾहिं भी गलत नथो हली सघे। हुन जी तबियत एक फ़क़ीरानी तबियत आहे ऐं फ़क़ीर कॾहिं कंहिंसां भी न उचाईंदो आहे। निगत नाज़ इएं भी चयो त हूअ औरत जेका हुन ते इल्ज़ाम हणी रही आहे उहे बेबुनियाद आहिनि। ऐं निगत नाज़ इएं भी चयो त मुमताज़ मौलाई खे कंहिंजे भी चवण ते ॻाइण न छॾणु घुर्जे, हू पंहिंजो फन जारी रखंदो अचे। तो असां तव्हांखे इहा ख़बर ॾिनी त निगत नाज़ मुमताज़ मौलाई जे बारे में हिकु सुठो बयान ॾिनो। त ही हुई अॼु जी वीडियो।